अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन, अस्सलातु वस्सलाम अला रसूलिल करीम, अम्मा बाद। अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम, बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। अॼु असांजो मौज़ू आहे आयतुल कुर्सी। अल्लाह जल जलालहू हिन आयत में असांखे ॿुधाए थो त व इज़ अख़ुज़ रब्बुक मिन बनी आदम मिन ज़ुहूरिहिम ज़ुर्रियतहुम व अशहदहुम अला अनफुसिहिम अलस्तु बिरब्बिकुम। माना कि अल्लाह साईं असांजा रूह जीअं कढिया त असां खां हिकिड़ो इक़रार करायईं जिस्म ॾियण खां अॻु में। उते जेके माण्हू अञा बि ॼमंदा उन्हनि खां बि इक़रार थियल आहे त छा मां तव्हांजो पालणहार न आहियां? कालू भला शहदना, चऊं हा साईं असां इन ते शाहदी था ॾियूं त वाकई तूं असांजो पालणहार। हाणे इहा जेका इंफॉर्मेशन आहे इहा जेनेटिकली रूहनि खे मुंतक़िल थियल आहे। तंहिंजे करे हिन दुनिया में को बि इंसान अचे थो कंहिं न कंहिं पालणहार खे ॻोल्हे थो। पोइ जे रस्तो भुलिजी थो पवे त पोइ गंगा खे थो सम्झे, रस्तो भुलिजी थो पवे त कंहिं पत्थर जे बुत खे सम्झे थो त ही देवता है, रस्तो भुलिजी थो पवे त चए थो बुधा जेको आहे सो इन खां असां पलजऊं था, रस्तो भुलिजी थो पवे त ईसा अलैहिस्सलाम खे रब करे था मञनि। लेकिन ॻोल्हे हर को थो, हता के जेके अथीस्ट आहिनि जेको अलाह खे कोन था मञनि उहो नेचर खे मञनि था। नेचर हीअं थी करे, नेचर डज़ दिस, नेचर डज़ दिस। अलाह चए थो मां तव्हांजे जीन में पालणहार खे ॻोल्हण जी तलब रखी आहे। अन तक़ूलू यौमल क़ियामत इन्ना कुन्ना अन हाज़ा गाफ़िलिन। इन केरु पोइ न अची चए क़यामत ॾींहं ते तव्हांखे पालणहार खे छो ॻोल्हियूं? बाबा इहो तव्हांजे जीन में पहिरियों तव्हां ॻोल्हियो आहे। नंबर 2 औ तक़ूलू, ऐं ॿियो जेको असांजे जीन में विधो अथसि, इन्नमा अशरक आबाउना मिन क़बुल व कुन्ना ज़ुर्रियतम मिन बादिहिम। मतां ईअं अची चयोसीं शिरक त असांजे बुज़ुर्गनि कयो, असां अणपढ़ियल हुआसीं, असां त उन्हनि जी ॾाढ़ी ॾिसी, उनजो इल्मु ॾिसी, तफ़सीरूं ॾिसी असांजे चवण में लॻी पियासीं। अफ़तुहिलिकुना बिमा फ़अलल मुब्तिलून। पोइ ॾोहो इन्हनि कयो, पोइ मारींदे असांखे छा? अलाह चए थो इहा ॻाल्हि बि मूंसां केरु न अची करे। माना छा मतिलबु? त तव्हांजे जीन में हिकिड़ी ॿी शइ पियल आहे। कहिड़ी? डिसीशन करण जी। कपिड़ा कहिड़ा था वठो, तव्हांखे पाण फ़ैसिलो करिणो आहे। शादी कहिड़ी छोकिरीअ सां कंदव, तव्हां राज़ी था थियो। 99% मामलनि में सभु फ़ैसिला तव्हां पंहिंजी मर्ज़ीअ था कयो था, त पोइ हिते था हणो बुज़ुर्गनि ते ॾोह त साईं शिरक इन्हनि कयो तंहिंजे करे मूं पता। जे कारो वॻो वठो था त पंहिंजी मर्ज़ीअ ते वठो था न, या चवंदुसि मां फलाणे हिकिड़े खे ॾिठो कारो वॻो पातलुसि ॾाढो वणियो तॾहिं मूं पातो। न, 100% तव्हांजी रेस्पॉन्सिबिलिटी आहे। जे तव्हां शिरक कयो था त न कंहिं बुज़ुर्ग ते हणंदव, न कंहिं माण्हूअ ते हणंदव। यू आर पर्सनली तव्हां रेस्पॉन्सिबल आहियो, छाकाणि त इहा बि शइ अलाह साईं तव्हांजे जीन में विधी आहे, पंहिंजी सिलेक्शन पाण था कयो। चए थो औ तक़ूलू, ईअं बि केरु अची न चए। तंहिंजे करे हाणे जॾहिं अलाह ताला रूहनि खे जिस्म ॾेई हिन दुनिया में मोकिलियो त हिकिड़ो कानून ॾेई मोकिलियईं। कहिड़ो? कुल नहबितू मिनहा जमीअन। माना सभिनी रूहनि खे चई त आस्ते आस्ते तव्हां जिस्म वठंदा दुनिया में वञो ॼमंदव। आदम अलैहिस्सलाम, शैतान, सभिनी हेठो। छा कानून थो ॾिए? फ़इम्मा यातियन्नकुम मिन्नी हुदन। जॾहिं बि मुंहिंजे तरफ़ां तव्हां वटि इंस्ट्रक्शन्स अचनि, मुंहिंजे तरफ़ां तव्हां वटि कानून ईंदा, फमन तबिअ हुदाया, पोइ जेको हिन ते हलंदो, माना हिन जी माना करे हिन जे चवण ते हलंदो, फला ख़ौफ़ुन अलैहिम वला हुम यहज़नून। अलाह चए थो
हिन ते हलण जे करे, हिन जी माना पढ़ी ज़िंदगी गुज़ारण जे करे आऊं तव्हांखे हिन धरतीअ में ऐश कराईंदुसि। न तव्हांखे ख़ौफ़ थींदो, न कॾहिं तव्हांखे टेंशन थींदी। ॿिन्ही बीमारियुनि खां मां तव्हांखे माफ़ कंदुसि जेकर तव्हां हिन ते हलंदव। तंहिंजे करे कहिड़ी हिदायत आहे? क़ुरान ऐं हदीस सही। इहा आहे इंफॉर्मेशन जेका अल्लाह चए थो मां तव्हां ॾे मोकिलींदुसि। तंहिंजे करे चए थो क़ुरान में वल्लज़ीन युमस्सिकून बिल किताब, तर्जुमो जेके हिन खे चंबड़ी पवनि, चंबड़ी माना ॿिए केॾे न निहारनि, हिन खे सुक चंबड़ी ऐं हिन खे पढ़ी इन मथां ज़िंदगी गुज़ारनि, प्लस अकामू सलात निमाज़ क़ाइमु कनि। इन अल्लाह नुज़ीब अजरल मुस्लिहीन, अहिड़नि भलारनि जो ऐं अजुर ज़ाया न कंदुसि। त ही हदीस ऐं क़ुरान इहा आहे प्योर इंफॉर्मेशन जेका रब असां ॾे मोकिली आहे। मिसाल तौरु हे खीर जो गिलास आहे, प्योर आहे न। हाणे अचो त हिन में मिलावट कयूं, कीअं कंदव मिलावट? साईं छा कंदासीं त पोइ मिलावट थींदी खीर में? पाणी, गटर जो पाणी, किनो पाणी या पाउडर मिलाइण, या मिलावट आहे न। त पोइ हिननि में कीअं मिलावट थींदी? हिननि जी मिलावट छा आहे? तकरीरूं, वात जूं तकरीरूं, ठकाव, बीही मेंबर ते तकीरूं, इहा मिलावट आहे। तंहिंजे करे जंहिं बि इंसान जी तकरीर घटि में घटि 90% क़ुरान जे आयतुनि ते मुश्तमिल न हूंदी, इहा तकरीर एक्सेप्टेबल न आहे, हिन में मिलावट आहे। पर जेको 99% तकरीर में क़ुरान पेश थो करे, इहो ख़ालिस तरीन आहे, इहो क़ाइदो आहे। हे तकरीर मिलावट आहे हिन क़ुरान ऐं हदीस में। हा, जेके उहे माण्हू जेके पंहिंजे तकरीर में घटि 80 to 90% क़ुरान जूं आयतूं ऐं क़ुरान ऐं हदीसूं पेश करे बयान कनि था, इहो ख़ालिस आहे, वरना मिलावट आहे। अचो माण्हुनि जे तकरीरुनि ते मां सम्झो 3 खां 4 आयतुनि खां मथे विझनि ई कोन था, या शुरूअ में जेको रस्मी तौरु क़ुरान जी तिलावत थींदी, पोइ वरी शुरू तकरीर पंहिंजी कंदा, पोइ रुगो वात हणंदा, फलाणे बुज़ुर्ग हीअं कयो, फलाणे बुज़ुर्ग हवा में पियो उॾा में, फलाणे बुज़ुर्ग हीअं थियो, हीअं थियो, हीअं थियो, ऐं हीअ इंफॉर्मेशन ॾींदा कोन। तॾहिं असांजी तबाही थी थिए। जीअं तव्हां खीरु गंदो पीअंदव, पाउडर वारो, गटर जे पाणी मिलियल, हीअ क़ुरान ऐं हदीस में ॿिन्ही मिलावट थी थिए। तंहिंजे करे अल्लाह ताला फरमाए थो सूरह यासीन में, अलम अहद इलैकुम या बनी आदम अल्लाह ताबुदू शैतान, जी मां त तव्हां सां एग्रीमेंट कई हुई त तव्हां शैतान जो चयो न मञींदो। हाणे शैतान असांखे कीअं थो मञराए, कंहिंजे थ्रू थो मञराए? अचे थो असां वटि छा? न, हिननि जे थ्रू थो मञराए, हिननि खां तकरीरूं कराए, हिन जे थ्रू थो असांखे पंहिंजूं ॻाल्हियूं मञराए। ऐं अलाह थो चवे त मां तव्हां सां वाइदो वरितो त शैतान जो चयो न मञिजो, ऐं शैतान हिन जे थ्रू वञे थो। ऐं चयईं वअनअबुदूनी हाज़ा सिरात मुस्तक़ीम, इहो ई मुंहिंजो चवण वठो, मुंहिंजी इबादत कयो, सिधो रस्तो आहे। आयतुल कुर्सी, इन जे बारे में हदीस शरीफ़ आहे, लिकुल शैइन सनामुन, हर शइ जी चोटी हूंदी आहे। व इन सनामल क़ुरान सूरतुल बकरा, हिन क़ुरान जी चोटी सूरे बकरा आहे। छाजे लाइ? फीहा आयतुन हीअ सैयद आयल क़ुरान, हीअ आयतुल कुर्सी जो इन सूरे बकरा में हिकिड़ी अहिड़ी आयत आहे जेका सॼे क़ुरान जी सरताज आहे, ऐं उहा आहे आयतुल कुर्सी। तंहिंजे करे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, मन करा आयतुल कुर्सी फी दुबिर कुरसलातिन, जेकॾहिं को निमाज़ फर्ज़ खां पोइ हथ खणी आयतुल कुर्सी पढ़े थो, लम यमनहू मिन दुखूल जन्नत इलल मौत, त पोइ सिर्फ़ु जन्नत हिन खां मौत ताईं परे आहे, पोइ दाख़िल थींदो मौत में। लेकिन ये आयतुल कुर्सी अंतर मंतर जंतर न आहे जो हिंदुनि वांगुरु जेको मंत्र पढ़ी छॾियूं, न, हिन आयतुल कुर्सीअ जा मुतालबा आहिनि, तक़ाज़ा आहिनि, उन्हनि खे ज़हन में रखे ऐं उन्हनि ते अमल जी नियत करे आयतुल कुर्सी पढ़बी त असरु थींदो, न त आहे क़ुरान जे माना में सॼो राज़। क़ुरान जो असरु उन जी माना में, उन जे लफ़्ज़नि में न आहे, क़ुरान जी सॼी माना में आहे। तंहिंजे करे या वरी चए थो, मन कराहा हैन याख़ुज़ मज़अजहू, जेको बिस्तरे ते सुम्हण महिल निंड खां अॻु में पढ़ंदो, आमनहुल्लाह अला दारही,
त अलाह हुनजे घर में उन राति अमुन कंदो, चोर कोन ईंदो, धाड़ेल कोन ईंदो। न सिर्फ़ु हिन घर में बि दौर जारी पाड़े वारनि ते बि हुनजो असरु पवंदो। अहल दवी राति हो लहू जेके चौधारी घर आहिनि उन्हनि में बि अमुन थींदो, रुगो हिकिड़े माण्हूअ जे आयतल कुर्सी पढ़ण जे करे। लेकिन ही आयतल कुर्सी अंतर मंतर जंतर न आहे। ला इलाहा इल्ला हू माना सभु कम अलाह अकेलो थो करे। तहां जूं दुआऊं सिर्फ़ु उहो ॿुधी थो सघे, तहांजा सॾ ॿियो केरु नथो ॿुधी सघे सवाइ अलाह जे। माना आहे हिन जी। लेकिन माण्हू था चवनि हिकिड़ो अलाह सभु कम कीअं कंदो? हे चवनि था न क़ुर में, चवनि था अजालल आलिहत इलाहू वाहिद। जे हे वरी कहिड़ा चरिया आहिनि, चवंदा सभु अलाह अकेलो सभु कम कंदो। व इन हाज़ा लशयुन उजाब, इहा त अजीब ॻाल्हि आहे। माना सभु अलाह कंदो, असां हिननि खे चवंदासीं वरी अलाह खां कमु कराए ॾींदो। चवनि था जॾहिं की ला इलाहा इल्लल्लाह जो मतिलबु आहे त न सिर्फ़ु अलाह खां सॾिबो, अलाह ई ॿुधे थो, अलाह ई कमु करे थो। असांखे था चवंदा न फलाणे खे चओ पोइ अलाह खां कमु कराए ॾींदो। इहो ई था, हे कंहिंजी आयत आहे। मुशरिक जेके शिरक था कनि, चवनि था त कंहिं वलीअ खे चवंदासीं हे जेको मशरिकनि मके जे मुशरिकनि ज़ियारतूं रखियूं सभु नूह अलैहिस्सलाम जे बुज़ुर्गनि जूं हुयूं। अलाह फरमाए थो वयाबदून मिन दूनिल्लाह, अलाह खां सवाइ जिन खे पुकारनि था, माला यज़ुरहुम वला यनफअहुम, इन्हनि जे हथ में त न को नुफ़ो आहे न को नुक़सानु आहे। वयक़ूलून, पर जे हुनखे चइजे थो अलाह खां घुरो, चवनि था न हाउला शुफ़ाउना इंदल्लाह, चवंदा न ही अलाह खां कमु था कराए ॾियनि, ही असांखे अलाह खां कमु कराए था ॾियनि। अलाह छा थो हिन जवाब में चए, कुल तुनब्बिऊन अल्लाह बिमा ला यालम फिस समावात वल अर्द, चए थो तव्हां अलाह खे त इहा ख़बर ॾियो, उनखे ख़बर कान्हे का। माना इहो कमु थिए ई कोन थो। अलाह चए थो मूंखे त ख़बर कान्हे, त मूंखे कंहिं चयो आहे तव्हांजे पारां, इहो कमु थिए ई कोन थो ऐं तव्हां मूंखे था ख़बर ॾियो। सुभानहू, माना अलाह अहिड़े ऐब खां पाक आहे। मिसाल तौरु हिकिड़ो सदर आहे, मां MP खे चवां यार 2 लख रुपया वटि पुट खे नौकिरी वठी ॾे, उहो वियो नौकिरी वठी आयो, त असां कंहिंजी इज़त कंदासीं? सदर जी। उहो सुञाणे ई कोन, उन लख रुपयो उन खां वरितो हूंदो तॾहिं नौकिरी ॾिनई। मां थोरो मञंदुसि उन MP जो जंहिं मुंहिंजी दावत कंदुसि। अलाह सां बि इन सां असां कयूं, फलाणे जे पुटु ॾिनो अलाह खे चई, पोइ साईं हुनजा गाइबा, पोइ हुनजे क़बरुनि ते वञिबो, हंबोशा हणबा जूं दोल वॼाइबा त साईं कमु करायो आहे, पोइ अलाह त बेइज़्तो थी थो वञे न। तॾहिं थो चए त तव्हां अलाह खे इहा ख़बर ॾियो था जेका मूंखे ई ख़बर अलाह चए थो न आहे। सुभानहू, अलाह ताला अहिड़े ऐब खां पाक आहे। व ताला, अलाह जी टेक्नोलॉजी तमामु ऊची आहे। अम्मा युशरिकून, जो कोई शिरक कनि था। अलाह पुछे थो असां खां, हाणे इहो ला इलाहा इल्लल्लाह जी माना थी पई हले त जो आयतल कुर्सी रुगो अखर न आहिनि, हिन जी माना आहे। अलाह पुछे थो अमई युजीबुल मुस्तर इज़ा दा, चई अहिड़ी शख़्सियत अलाह जी जेको तकलीफ़ में आयल माण्हूअ जी दुआ ॿुधे थो, उहो यक्षिफ सू, ऐं उनजी तकलीफ़ दूर थो करे। उहो यजलकुम खुलफाल अर्द, ऐं तव्हांखे ज़मीन जो इक़्तिदार थो ॾिए। अ इलाहुन माल्लाह, त छा अहिड़े अलाह खे कंहिं सिफारिश जी ज़रूरत आहे? अहिड़े अलाह सां केरु हूंदो? कलीलन मां तज़क्करून, चई चंद माण्हू सम्झनि था, ॿिया अधा लॻा पिया आहिनि, अक्सरियत माण्हू सम्झनि कोन था। अला लिल्लाह दीनुल ख़ालिस, अलाह अकेलो आहे, हुनजो दीन ख़ालिस आहे, ख़ालिस ख़ालिस। वल्लज़ी नतख़ज़ू मिन दूनी औलिया, अलाह खे छॾे जिन ॿियनि बुज़ुर्गनि खे वठनि था, मां न ॿुधुम, चवनि था असां हिन जी इबादत कोन था कयूं, असां त उन्हनि खे इन लाइ था पुकारियूं इल्ला लियुक़र्रिबूना इलल्लाह ज़ुल्फ़ा, त इन्हनि जे करे अलाह असां सां क़रीब थींदो, अलाह असां सां प्यारु कंदो। छो त अलाह जा प्यारा आहिनि, जे उन जी पूॼा कंदासीं, उन्हनि खे सॾींदासीं त अलाह बि असां सां प्यारो कंदो। अलाह फरमाए थो न इन्नल्लाह यहकुम बैनहुम फीमा हुम फी यख्तलिफून, अलाह चए थो क़यामत ॾींहं ते मां इहो तव्हांजा फ़ैसिला कंदुसि। इन्नल्लाह ला यहदी मन हुव काज़िबुन कफ़ार, कूड़े अहिड़नि कूड़नि खे अलाह हिदायत कोन ॾींदो आहे। मके जा मुशरिकनि जेके ज़ियारतूं 360 लॻायूं, सभु वलियुनि जूं ज़ियारतूं, ॿुधो क़ुर। वकालू, जॾहिं नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चयो त अलाह ला इलाहा इल्लल्लाह, माना सभु कम अलाह थो करे, तंहिं ते चिड़ी पवंदा। छो त धंधो पियो हुनजो बंदि थिए। 360 ज़ियारतूं लॻियूं हुयूं, 10 हिकिड़े जूं, 20 उन जा ॾाढो पेतियूं रखियूं, ॾाढो माल कमाईंदा। नबी साईं जो चयो त ला इलाहा इल्लल्लाह, त चिड़ी पवंदा त माना हाणे असां पंहिंजो गुज़र न कयूं, हे सभु ख़तमु कयूं, माना अलाह करे थो, पोइ असांखे छा मिलंदो? तंहिं ते हुन नारो हणायो पंहिंजे मुशरिकनि, छा चयूं? वकालू ला तज़रुन आलिहतकुम, इहे जेके ज़ियारतूं बुज़ुर्गनि जूं, इन्हनि खे न छॾियो,
वला तज़ुर न वदऊं वला सुआऊं वला यगूस यऊक नसरा, सभु उन जा नाला आहिनि, इन्हनि खे न छॾियो। इहे कंहिंजा नाला आहिनि? कंहिंखां पुछऊं? रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॿुधाए सही बुखारीअ में, हाज़ी अस्मा, इहे नाला आहिनि सभई क़ौम सालिहीन, नेक शख़्सनि जा, बुज़ुर्गनि जा, मिन क़ौम नूह अलैहिस्सलाम जे क़ौम जा। फलम्मा हलकू, जॾहिं मरी विया त उन्हनि जे ज़ियारतूं लॻाए ॾोकड़ कमाइण लॻा। तंहिं ते शाह अब्दुल लतीफ़ भिटाई इन आयत जो तर्जुमो थो करे त ॾातार ॾुख कया पाणा मथे मङणे, मूं दर छॾियो मङणा मङी कोह ॿिया, तॾहिं तो पिया विचा विला ॾींहड़ा, तॾहिं तो पिया विचा माना तॾहिं त तव्हां तकलीफ़ुनि में आहियो। अलाह जॾहिं अलाह सां शिरक था कयो, पोइ छाजो अलाह तव्हांखे रिज़्क़ ॾींदो? छो अलाह तव्हांजूं दुआऊं क़बूल करे? छो अलाह सां तव्हांजी टेंशनूं ख़तमु करे? अलाह जे वलियुनि जी त अलाह वारी तइलीम हूंदी न। अलाह जो वली कीअं थो अलाह क़ुर जो बतर तइलीम ॾे? हे त हिननि माण्हुनि पोयनि हिननि जे पोयां कूड़ ॿधा आहिनि त हे हीअं हीअं, हे ॾिसो मां तव्हांखे ॿुधायां थो। तंहिंजे करे रब फरमाए थो, वमन अज़ल, चए थो इन माण्हूअ खां गुमराह, चरियो, मेंटल रिटार्डेड केरु आहे? मिमई यदऊ मिन दूनिल्लाह, जेको अलाह खां सवाइ ॿियनि खे थो सॾे, पुट ॾे, धीउ ॾे, फलाणो कमु कर। मन ला यस्तजीब लहू इला यौमल क़ियामत, जे क़यामत ताईं सॾु बि कोन था ॾियनि, जेके क़यामत ताईं सॾु बि कोन था ॾियनि, पर हक़ीक़तन वहुम अन दुआहिम गाफ़िलून, बल्कि हिननि जा सॾनि खां उहे वली अलाह जा गाफ़िल, उनखे पहुचे ई कोन थो सॾु। अहिड़ो क़ुर आहे न, हे प्योरिटी आहे, हे खीर आहे ख़ालिस, कयो हिन में मिलावट बात सां। अल हय्युल क़य्यूम, छा मतिलबु आहे इन जो? त अलाह न सिर्फ़ ज़िंदा आहे पर पावर बि अथसि। मिसाल तौरु हिकिड़ो सदर लही थो वञे त ज़िंदा त आहे, पावर हूंदुसि? कान हूंदुसि। हय्युल क़य्यूम माना रब ज़िंदा बि आहे ऐं फुल फ़ैसिलनि करण जो पावर बि अथसि। क़य्यूम जो मतिलबु इहो आहे। मिसाल तौरु अलाह चवे थो क़ुर शरीफ़ में, व तवक्कल अलल हय्य, अरे तव्हां तवक्कल कयो उन अलाह ते जेको जेरो आहे, अल्लज़ी ला यमू, जंहिंखे मौत कोन थो अचे, सब्बिह बिहम्दिही, उन रब जी तारीफ़ कयो। व कफ़ा बिही बिज़ुनूब इबादी ख़बीरा, ऐं अलाह चए थो मूंखे तुंहिंजे एबनि जी सभु ख़बर आहे, जेके तूं हिन महिल ताईं ॾोह कया आहिनि मां उन्हनि खे बि मूंखे ख़बर आहे, उन्हनि जी तव्हां मूंखां माफ़ी वठो। ऐं अनतिल वुजूल हय्युल क़य्यूम, पंहिंजे ॻाटनि खे, पंहिंजे जिस्म खे सजदनि में केरायो अलाह लाइ, जेको ज़िंदा आहे ऐं जेको पावर में आहे। वक़द ख़ाब मन हमल ज़ुल्मा, उहे मरी वेंदा, तबाह थी वेंदा जेके अलाह सां शिरक कंदा। वरी थो चए आयतुल कुर्सी में, ला ताख़ुज़ू सिनतू वला नौम, माना अलाह खे न निंड थी अचे न वरी झुटको थो अचेसि। इहे जेके आयतूं क़ुर में अचनि थियूं, इन्हनि जो बैकग्राउंड आहे त निंड त कान थी अचे। हाणे अलाह छा थो चए? चए थो इन अल्लाह युमसिक समावात वल अर्द, चए थो अलाह हिननि खे झलियो बीठो आहे, ज़मीन खे, सिज खे। ॾिसो न, हे 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 हिकिड़ो जग आहे, हिनखे हवा में बीहारे ॾेखारियो, पर जे हेॾी ज़मीन बीठी आहे, न को ठुल अथसि, न धाॻो ॿधल आहे या रसी ॿधल आहे, त केरु झलियो बीठो आहे? अलाह सम्झाए थो न, चए थो इन अल्लाह युमसिक समावात वल अर्द अन तज़ूला, चए थो हिनखे झलियो बीठो आहे त किरी न पवनि। वलन ज़ालता, पर जे फर्ज़ कर किरे, इन अम्सकहुमा मिन अहदिन मिन बादी, तव्हां मां को आहे जो हुनखे झले? मां त चवंदो हिनखे मथां खणी उछलायूं था, केरु हुनखे झले ॾेखारे, हेॾो सिज किरे, चंड किरे, ज़मीन किरे, केरु झलींदो? पोइ जेको हुनखे झलियो बीठो आहे, जे उहो निंड कंदो, पोइ छा थींदो? हा, तंहिंजे करे इन्नहू कान हलीमन गफ़ूरा, याने चए थो इनखे निंड बि कान थी अचे ऐं झुटको। हाणे जेकॾहिं मिसाल तौरु तव्हां जाॻो पिया था, जीअं ई निंड जो झुटको किरी पवंदो न, लेकिन इन खां अलावा केतिरा अहिड़ा इलाइक़ा आहिनि स्पेन में जेके चवनि था अलाह त सभु कुझु थो करे, पर कॾहिं कॾहिं हुनखे झुटको अची थो वञे। पोइ छा कंदा आहिनि? जॾहिं ज़मीन में ॿिज विझंदा आहिनि, पोइ दोल वॼाईंदा आहिनि सॼी ॾींहुं सॼी राति। नेशनल जाग्राफिक में मूं पढ़ियो त पुछऊंसि वञी, बाबा दोल छो था वॼायो? चई जेको असांजो रब आहे न, इन खे झुटको अची वियो न त शैतान असांजो ॿिज ख़राबु करे वेंदो, तॾहिं हे 15 ॾींहं जेसि ताईं फुटे न तेसि ताईं अलाह खे जाॻायूं पिया था त मतां झूठो अचेसि। उन खां पोइ अचे थो लहू मां फिस समावात व मां फिल अर्द, माना ज़मीन आसमान जी सॼी प्रॉपर्टी अलाह जी आहे, कंहिंजी आहे? पोइ अलाह जी प्रॉपर्टी अलाह जे मर्ज़ीअ खां सवाइ केरु कंहिंखे ॾेई सघे थो? माना केरु ॾींदो? तव्हांजी हिकिड़ी ॿनी तव्हांजे नाले ते रजिस्टर थी पई आहे, तव्हांजो 2 एकड़ तव्हांजो भाउ कंहिंखे ॾेई छॾींदो?
तव्हांजो पीउ ॾींदो न, तव्हां पाण ॾींदव त अलाह जी सॼी प्रॉपर्टी आहे, पोइ ॿियो माण्हू अलाह जी शइ तव्हांखे कीअं ॾींदो, तव्हांखे रिज़्क़ किथां खणी ॾींदो, कीअं ॾींदो? लॉजिकली ग़लति आहे। त अलाह फरमाए थो सभु कुझु उन्हीअ जो आहे। रब साईं फरमाए थो इन्नमा ताबदून मिन दूनिल्लाह, जिन खे तव्हां सॼो था अलाह खां सवाइ, अवसानऊं इहे हिन वक़्तु उन्हनि में ज़िंदगी कान्हे, मुर्दा आहिनि। व तख़लुकून इफ़्का, इहो तव्हां कूड़ ठाहियो आहे ॾोकड़नि कमाइण लाइ। जेके तव्हांखे चवंदा इन्हनि खां घुरो, इहे तख़लुकून इफ़्का माना इहो कूड़ ठाहियो अथनि त जीअं ॾोकड़ कमायूं। इन लज़ीन ताबदून मिन दूनिल्लाह, अलाह खां सवाइ जिन खे तव्हां सॼो था, ला यमलिकून लकुम रिज़्का, इन्हनि जे हथ में तव्हांजो रिज़्क़ ई कोन्हे को। फ़क़्तगू इंदल्लाह, रिज़्क़ जे खपेव त रब खां घुरो, खपेव त रब खां घुरो। व अबदू, ऐं उन्हीअ जी इबादत कयो। वशकुरू लह, उन जो शुक्र अदा कयो। इलैहि तुरजऊन, तव्हांखे रब ॾे बि मोटणो आहे। अलाह पुछे थो त जिन रब खां सवाइ तव्हां ॿियनि खे सॼो था, पोइ जहिड़ा मोल कुल अरईतुम शुरकाकुम लज़ी तदूनु मिन दूनिल्लाह, चए थो भला जिन खे तव्हां मूंखां सवाइ सॼो था, त पुटु ॾे, धीउ ॾे, रिज़्क़ वधाए ॾे। पुछे थो अलाह अरूनी, माना अरईतुम, छा तव्हां ॾिठो आहे? अरूनी, मूंखे ॾेखारियो। माज़ा ख़लक़ू मिनल अर्द, भला इहे जो वाक़ई मूंखां ज़ोरीअ तव्हांखे कमु कराए था ॾियनि, इन्हनि ज़मीन में का पार्टनरशिप कई आहे? अरूनी माना लफ़्ज़ी तर्जुमो ॿुधो, अरूनी माना अलाह थो चए मूंखे ॾेखारियो। माज़ा ख़लक़ू मिनल अर्द, ज़मीन में छा पैदा हिननि कयो आहे? को मटर, को दाणो, को अंब, छा ठाहियो अथनि? अम लहुम शिरकुन फि समावात, या मूंसां पार्टनरशिप अथनि आसमाननि में? जे चओ था त हा साईं पार्टनरशिप आहे हिननि जी, पंहिंजो हिसो छिकिन था, त पोइ पुछे थो अम आतईनाहुम किताबन, छा मां हुननि खे का एग्रीमेंट लिखी ॾिनी आहे? फहुम अला बयनतिन मिन्हू, जंहिंजे ज़ोर ते ही मुंहिंजा पार्टनर थिया आहिनि। बल ऐं यहदु ज़ालिमून बादुम बादन ला गुरूर, इहे ठग आहिनि जेके हिक ॿिए सां ठगी था कनि था खीसनि मां ॾोकड़ कढण जे लाइ। अॻिते चवे थो रब साईं सूरह आयतुल मन ज़ल्लज़ी यशफ़उ इंदहु इल्ला बिइज़्न, चए थो कंहिंखे ताक़त कान्हे जो कंहिंजी बि शफ़ाअत करे जेसिताईं मां इजाज़त न ॾियां। माना जी आहे मन ज़ल्लज़ी यशफ़उ इंदहु, केरु कोन्हे जेको अलाह ते उथी बीही कंहिंजी शफ़ाअत कंदो, इल्ला बिइज़्नी, जेसिताईं उनखे रब इजाज़त। शफ़ाअत थींदी मना कान्हे, पर केरु ईअं उथी कोन चवंदो अलाह साईं सलाम अलैकुम, हे मुंहिंजो चाचे जो पुटु हिनखे छॾे ॾे। ना 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 ना, रीज़न छा आहिनि हिन जा? चए थो त शफ़ाअत आख़िरत जो हथियार, इहा अपील आहे फ़ैसिले खे चेंज करण लाइ। इहा अपील उहो शख़्स पाण न कंदो, पर ॿियो को जन्नती अलाह जे इजाज़त सां कंदो, त साईं मां अलाह इजाज़त ॾे। अलाह फरमाए थो वला यमलिकुल लज़ीन यदऊन मिन दूनी शफ़ाअत इल्ला मन शहिद बिल हक़, चए थो कंहिंखे बि शफ़ाअत जो मूं पावर कोन ॾिनो आहे जेसिताईं मां उनखे इजाज़त ॾियां, ऐं उन खे ॾींदुसि जंहिं हक़ खे जी शाहिदी ॾिनी हूंदी, वहूं यालमून, ऐं ॼाणंदा हूंदा। आख़िरत में अचे थो छाजे लाइ अलाह साईं जेको आहे सो इजाज़त नथो ॾिए, छाकाणि त इहो फ़ैसिलो अलाह कंदो त हिन खे हिन माण्हूअ जे लाइ मूंखे शफ़ाअत कराइणी आहे या न कराइणी आहे। रीज़न इहो आहे त हुन माण्हूअ जे शिरक कयो हूंदो, पोइ त कंहिंखे बि इजाज़त कोन ॾींदो। माना हर इंसान जी फाइल रब वटि आहे। चए थो यालम मां बैन ऐदीहिम व मां ख़ल्फ़हुम, कंहिं बि इंसान जी जेको रिकॉर्ड आहे उहो अॻियों पोयों अलाह चए थो सिर्फ़ु अलाह ॼाणे थो। वला युहीतून बिशैइन मिन इल्मिही इल्ला बिमा शा, इन्हीअ इंफॉर्मेशन अलाह फरमाए थो कंहिंखे बि अहातो कोन्हे जो जेसिताईं अलाह चाहे। लेकिन शफ़ाअत थींदी यौमइज़िन ला तनफ़उ शफ़ाअत, अल्लाह ताला चए थो कंहिंजी शफ़ाअत फ़ाइदो न ॾींदी इल्ला मन अज़न लहू रहमान, सवाइ जेसिताईं इजाज़त हुनखे अलाह ॾिए, व रज़िय लहू कोला, ऐं इजाज़त ॾियण वारे सां राज़ी हुजे। ॻाल्हि इहा आहे त छाकाणि त उहा फाइल जेका आहे न, असांजा ऐब असांजा अलाह खे ख़बर आहे, ॿिए ख़बर न आहे। मिसाल तौरु अलाह ताला रसूलनि खे गॾु थो करे क़यामत ॾींहं ते, ॿुधो यौम यजमअल्लाहु रुसुल, अलाह सभिनी रसूलनि खे गॾु कंदो। फ़यक़ूल, उन खां पुछे थो माज़ा उजिब तुम, ॾियो ख़बर तव्हांखे तव्हांजी उम्मत कहिड़ो रिस्पॉन्स ॾिनो, माना मोमिन थिया न थिया, छा थियो? त कालू, त उहे अलाह जा रसूल छा था चवनि, ला इल्म लना, माना असांखे हिन जी दिलनि जी ख़बर कान्हे। ठीकु आहे, मूंसां गॾु निमाज़ पढ़ियूं, सभु कुझु कयूं, पर अंदर में छा हो? अलाह जा रसूल चवंदा इहा असांखे ख़बर कान हुई।
इन्नक अंतल अल्लाहुल गुयूब। इहा टेक्नोलॉजी त हिन जे अंदर में छा आहे, अल्लाह साईं सिर्फ़ु तो वटि आहे, अल्लाह सां तव्हां तो इहा टेक्नोलॉजी अल्लाह साईं मूंखे ॾिनी कान्हे का। इहे जवाब त ॾियनि अल्लाह जा रसूल। त ला इल्म लना कालू ला इल्म, पुछनि थो माज़ा उजिब्तुम, माना तव्हांखे रिस्पॉन्स तव्हांजी उम्मत कहिड़ो ॾिनो। त छा था चवनि, कालू माना सभई रसूल, जमा जो सीगो आहे। ला इल्म लना, असांखे ख़बर नाहे। छो? इन्नक अंतल अल्लाहुल गुयूब, छो त अंदर जा राज़ जी टेक्नोलॉजी तो पाण वटि रखी आहे, असांखे तो ॾिनी कान आई आहे। त मां ॾिसां त अंदर हिन में छा आहे। तंहिंजे करे ही हदीस शरीफ़ में अचे थो त मां तकड़े ॿुधाइण टाइम घटा त हौज़े कौसर ते नबी साईं माण्हुनि खे पाणी पियारींदो। लेकिन कुझु अहिड़ा माण्हू वेझो ईंदा जिन खे फ़रिश्ता डंडा हणी परते कंदा, त जेको आहे सो पुछंदो त इन्हनि खे छो था परते कयो, त चयो वेंदो त ही उहे आहिनि जिन हे तक़रीरूं माण्हुनि जूं ठॻीअ जूं ॿुधी बिदअतूं शुरू कयूं। त पाण चवंदो फ़क़ूल सोकन सोकन लिमन गैर बादी, माना हणो डंडा, लतूं ठोकियोनि जिन मुंहिंजे दीन में तब्दीलियूं कयूं, हथ जूं इबादतूं ठाहियूं, देग आधा देग में आधा जेब में। त फरमाए थो सोकन सोकन, दूर कयोनि दूर कयोनि, लिमन उन्हनि सभिनी खे गैर मटाई बादी, मूंखां पोइ उन्हनि दीन मटायो। भले उर्दू में माना लिखी पई आहे, हेठां मां पढ़ां थो कि मैं कहूंगा कि ये लोग मुझसे हैं, बस कहा जाएगा जन उनके धिक्का दींदा तो 5 सलाह से तो मुझान, तो कहा जाएगा तुम आप नहीं जानते आपके बाद इन लोगों ने क्या किया। मैं कहूंगा कि अल्लाह की रहमत से बईद हो वो शख्स जिसने मेरे बाद तब्दीली की दीन में। ऐं उन खां पोइ मिसाल तौर यूसुफ अलैहिस्सलाम जो किस्सो आहे, मां तकड़े ॿुधायां थो त यूसुफ अलैहिस्सलाम खे खूह में विझी विया, नंढड़ो ॿार, पुट विया पीउ वटि, ऐं कूड़ी कमीस रत जी खणी या कुकड़ू बुकड़ू कुही, चऊं साईं छोकिरो तुंहिंजो खाई वियो बगड़। हज़रत याकूब अलैहिस्सलाम नबी आहे, ऐं जेको आहे सो हज़रत इसहाक अलैहिस्सलाम जो पुटु आहे, हज़रत इसहाक वरी इब्राहिम ख़ानदानी नबी, लेकिन उनखे ग़ैब जी इल्म हुजे हा त चए हा त न कूड़ था आणो, खूह में पिया हलो त मां कढी अचां। न पियसि ख़बर, 25 साल रोई 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 अखियूं अछूं करे छॾी। इहो आहे न इल्म बि ग़ैब जी ॻाल्हि। ऐं तंहिंजे करे आख़िर में अचे थो वसिय कुर्सियु समावात वल अर्द, अल्लाह जो पावर ज़मीन आसमान ते फैलियल आहे, पावर। वला यऊदो हिफ्ज़ुमा, ॿियो त हुनजी अहिड़ी टेक्नोलॉजी आहे जो इन सिस्टम खे हलाइण में थकिजे कोन थो। यऊद माना थकिजणु, माना अल्लाह पाक न निंड थो करे, न को झुटको थो अचेसि, ऐं वला यऊदो हिफ्ज़ुमा, न को सिस्टम खे हलाइण में हू खे थक थो थिएसि। वहुल अलीउल अज़ीम, बल्कि अज़ीम आहे, बल्कि अल्लाह जी टेक्नोलॉजी छा आहे, इन्नमा अमरहु इज़ा अराद शयन, अल्लाह जेकॾहिं का बि शइ जो फ़ैसिलो करे थो ऐं यक़ूल लहू कुन फयकून, त अल्लाह चवे थो फलाणी शइ ठही पओ त ठही थी पवे, न हुनखे अटो थो ॻोहिणो पवे, न हुनखे का खाटी थी करणी पवे, ज़बान सां चए थो थी पओ त थी थियूं पवनि। तंहिंजे करे अल्लाह साईं असांखे सम्झायो त हिन धरतीअ ते वञो त फ़इम्मा याती यन्नकुम मिनी हुदन, जॾहिं मुंहिंजे तरफ़ां तव्हां ॾे क़ुरान अचे, फमन तब हुदाया, जेको हिन क़ुरान ते अमल कंदो, फला ख़ौफ़ुन अलैहिम वलहुम यहज़नून, त ज़िंदगी सुठी गुज़रंदसि, न ख़ौफ़ थींदुसि ऐं न टेंशन थींदी। माना त असां वटि जेके सोर्स आहिनि प्योर क़ुरान ऐं सही हदीस। तंहिंजे करे अल्लाह फरमाए थो वल्लज़ीन युमस्सिकून बिल किताब, जेको हिन क़ुरान खे चंबड़ी थो पए, सुक, बसि मां हिन खे पढ़ी हिन जी माना करे हलंदुसि, कंहिं ॿिए जो चवणु न वठंदुसि, ऐं निमाज़ क़ाइमु कनि था, त अल्लाह फरमाए थो त हीअ जेका प्यूरिटी आहे, खीर आहे, ख़ालिस खीर, फ़र्क़ु आहे न ख़ालिस खीर में, पर हिन में मिलावट कीअं थींदी, या पाउडर मिलाइबो, गटर जो पाणी मिलाइबो, पोइ तव्हांखे वणंदो। हे जेको क़ुरान शरीफ़ आहे, इहो ख़ालिस जेकॾहिं इन ते अमल कंदो त इलाजु थींदो। पर इन में मिलावट केरु थो मिलाए, तक़रीरूं, थक जो 3-3 कलाकनि जूं तक़रीरूं, इहा मिलावट आहे हिन में। हा, उन माण्हूअ जी तक़रीर जंहिंमें 90% घटि में घटि क़ुरान जे आयतुनि जी ॻाल्हि हुजे ऐं हदीस जी हुजे, उन खे अञा बि असां चङो चवंदासीं। पर अफ़सोस इहा त अॼोकी जेके तक़रीरूं आहिनि,
3 खां 4% खां मथे क़ुरान जी आयतनि ई कोन्हनि, ॿियो सॼो मिलावट आहे, सॼी मिलावट ठा ठा लॻी पई आहे। असल प्योरिटी क़ुरान जी आहे। जेकॾहिं तक़ीर कजे त हिन मां ॻाल्हाइजे, चाहे पर नंढड़ो आहे किताब, केॾो वॾो आहे, हिन मां ॻाल्हाइजे। हिन जी हिकिड़ी आयत पढ़ी पोइ वात पियो थो हले, इहा जेका असां इम्प्योरिटी आहे। तंहिंजे करे तक़ीर बि उन जी क़बूल, जेको क़ुरान जी ॻाल्हियूं घणे में घणियूं करे, हदीस जूं घणे, किसा घटि ॿुधाए, फलाणो हीअं थियो, फलाणो हवा में पियो उॾामे। मां राति जो यूट्यूब ॾिसां, चई हिकिड़ो बुज़ुर्ग हुजे, चई 20 साल ताईं न पाणी पीतई, त मानी खाधई, ऐं मां उन जो आहियां, माना हाणे अचो मुंहिंजा पेरनि खे हथ लाहियो ॾोकड़ ॾियो, छाकाणि मां उन जो आहियां। 20 साल यानी इहे ठकाव माण्हुनि खे। तंहिंजे करे अलाह ताला फरमाए थो, अलम अहद इलैकुम या बनी आदम अल्लाह ताबुदू शैतान, चई मां तव्हां खां वाइदो न वरितो हो त शैतान जे पोयां न हलिजो। हाणे शैतान अची असांखे पोयां टंग खां वठी हलाए त कोन थो। शैतान हमलो कीअं थो करे? हिननि जे थ्रू थो हमलो करे। शैतान कूड़ियूं ॻाल्हियूं करे, शिरक ऐं बिदअतूं ऐं जेको आहे उन्हनि में असांखे मुब्तला करे थो छॾे। तंहिंजे करे असां ख़ालिस क़ुरान ऐं ख़ालिस हदीस खां जेतिरो परे था थियूं, नुक़सानु इन जो थिए थो। जॾहिं की अलाह थो चए हिन खे चंबड़ी पओ, हिन खे चंबड़ी पओ न, या तक़ीरुनि खे चंबड़ी पओ। तंहिंजे करे चए थो। ॿी ॻाल्हि हाणे मां तव्हांखे हिकिड़ी स्लाइड ॾेखारियां थो। हिकिड़ो असां व्हाट्सअप ग्रुप था ठाहियूं, तव्हां सभु जुमे वारनि जो। हींअर पंहिंजूं मोबाइलूं कढो, हिन नंबर ते SMS कयो, त असां तव्हांखे इंफॉर्म कंदासीं। हीअ जेका वीडियो भरिजे थी उहो अपलोड तव्हांखे कंदासीं। शाबाश, हे खोले ऐं हिन ते तव्हां SMS कयो त असीं तव्हांखे व्हाट्सअप में शाम। जिन जिन वटि मोबाइल आहे, महिरबानी करे 0333276710 ते जेको आहे सो तव्हां SMS कयो, त इनशाला तव्हांजो ग्रुप ठाहे। शाबाश, जिन जिन वटि मोबाइल आहे इन ते SMS कयो असांखे। ख़वातीन बि, ऐं जिन वटि न आहे उहो नंबर यादि करे वञनि ऐं घरां वञी असांखे SMS कनि। पोइ असां व्हाट्सअप ग्रुप ठाहींदासीं, तंहिंमें तव्हांखे ॾसींदासीं त हिन जुमे ते कहिड़े मौज़ूअ ते बयानु थींदो, प्लस जेको अॼो ई बयानु थियो आहे इन जी वीडियो कंप्लीट इहा बि तव्हांखे असीं फॉरवर्ड कंदासीं, त जीअं तव्हां वरी अॻिते दोस्तनि खे ॿिया माण्हुनि खे विराए सघो। हिनखे मिंट ॾेढ स्क्रीन ते छॾियूं था, तव्हां करे वठो। सुभान रब्बिक रब्बिल इज़्ज़ति अम्मा यसिफून, वसलाम अलल मुरसलीन, वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।